नाज़रीन, ही आहे असांजे ज़िले मीरपुर ख़ास जे तालुके सिंधड़ीअ जो हिकु ख़ूबसूरत स्कूल गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल सिंधड़ी। असां ताज़ो ई ख़मीस फेबरवरी 17 2022 ते ही स्कूल विज़िट कयो ऐं सच पुछो त हिन जे स्टाफ रूम ते हेडमास्टर पारां ही इतलाह आम पढ़ी असांखे ॾाढी ख़ुशी थी। हिन ते लिखियो पियो आहे त ड्यूटीअ ते लेट करे स्कूल अचणु, मोकल खां पहिरीं स्कूल मां वञणु, दौरान ड्यूटी ज़ाती कमु करणु, स्कूल जो ॾिनल कमु न करणु, दौरान ड्यूटी मोबाइल फ़ोन ते गैर ज़रूरी ॻाल्हाइणु, ही सभु करप्शन करण जे बराबरि आहे। जीअं त हिकु गवर्नमेंट स्कूल आहे, उन जे करे हीअ ॻाल्हि पढ़ी असांखे ॾाढी हैरानी बि थी ऐं ख़ुशी बि थी। नाज़रीन, असां ही स्कूल पहिरीं बि विज़िट कंदा रहिया आहियूं, पर असांखे ख़बर आहे त हिन जी ख़ुशनसीबी तॾहिं शुरू थी जॾहिं हिते साईं अमीर बख़्श पांवर साहब बतौर हेड मास्टर जे अपॉइंट थिया। असांजो हिते हिकिड़ो लेक्चर प्रोग्राम रिथियल हो तालीम जो समाजी कार्य, सो उन हवाले सां हिन भेरे असांजो वञणु थियो ऐं सच पुछो त शागिर्दनि खे ॾिसी करे ऐं हिते जो सुठो डिसिप्लिन ॾिसी ऐं हेडमास्टर साहब सां ॻाल्हि ॿोल्हि करे ऐं उन जा खयल क़दम सुधारा ऐं हुन जो विज़न ॿुधी करे असांखे तमामु घणी ख़ुशी थी। साईं हेडमास्टर साहब हिते जे शागिर्दनि जा व्हाट्सएप ग्रुप ठाहे छॾिया आहिनि ऐं उस्तादनि खे ड्यूटी जो पाबंद करे छॾियो आहे ऐं उन खां अलावा हिन स्कूल खे बि ईअं सम्झो त जंगल में मंगल बणाए छॾियो आहे। साईं हिकिड़ो सीनियर उस्ताद आहे, हिते बतौर HST पहिरीं बि रहियो आहे, पर जॾहिं खां साईं 23 नवंबर 2022 ते हिते हेडमास्टर जी चार्ज संभाली आहे, तव्हां ॾिसो त हिते सफ़ाई जो इंतज़ाम सुठो कयो वियो आहे, स्कूल खे रंग रोगन कयो वियो आहे। ही जेके तव्हां मंज़र ॾिसी रहिया आहियो ही लाइब्रेरीअ जा आहिनि, हिते लाइब्रेरी खे बि सेटल कयो वियो आहे ऐं उन खां अलावा हिते फिज़िक्स ऐं केमिस्ट्री जूं जेके लैब्स आहिनि उन्हनि खे तयारु कयो वियो आहे। हालांकि हिते सामान पहिरीं बि मौजूदु हुयो, पर साईं उन्हनि जी छंड फूक करे उन्हनि जी सफ़ाई करे हिननि खे फ़ाल बणायो आहे। ऐं ॿी हिकिड़ी सुठी ॻाल्हि हिते हीअ बि आहे त हिते हिननि तजुर्बनि खां अलावा जेका मोटरसाइकिल आहे उन खे बि रखियो वियो आहे ऐं ही तव्हां सामान ॾिसी रहिया हूंदा, ही मोटरसाइकिल जो आहे, परियां तव्हां ॾिसी रहिया हूंदा ही मोटरसाइकिल आहे। हिते बि साईं जेको आहे सो शागिर्द साथियुनि खे सिख्या ॾियारे थो मोटरसाइकिल जी। यकीनन असां चाहियूं था त जेकॾहिं सिंध जा समूरा इदारा पंहिंजो पाण खे पंहिंजी मदद पाण तहत बहितर बणाइनि ऐं ख़ासि तौर ते इदारनि जा सरबराह पंहिंजे इदारनि जी वारसी कनि ऐं समाज जे कॾहिं बहितरी तरफ़ अचे त यकीनन असां घणो कुझु करे सघूं था। हिन स्कूल जो मिसाल तव्हांजे साम्हूं आहे ऐं तव्हांखे ॿुधायूं त हिन समूरे हिन सिस्टम जे पुठियां साईं जो ख़िदमतूं आहिनि ऐं हुन जो तालीम सां चाह आहे। तालीम सां एतिरो चाह जंहिंजो तव्हां ॾिसी रहिया हूंदा त ही साईं जिन जी गाॾी आहे, जंहिंजे पुठियां बि साईं इल्म जे बाबति जागरता जे हवाले सां कुझु पंहिंजा नारा लिखिया आहिनि ऐं शागिर्दनि खे दाख़िला जे लाइ अपील कई आहे। तव्हां ॾिसो त इन मां ई अंदाज़ो लॻाए सघिजे थो त जेकॾहिं अहिड़े क़िस्म जा असांजा सरबराह हुजनि इदारनि जा त यकीनन सिंध जो आईंदो रोशन आहे। असांखे साईं अमीर बख़्श पांवर जहिड़नि महिनती उस्तादनि ऐं तालीमी इदारनि जे सरबराहनि जी ज़रूरत आहे। तव्हांजी महिरबानी।